फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जिनाह जी ज़िंदगी जे बारे में। हा, उहो जिनाह जंहिं पाकिस्तान ठाहियो। पाकिस्तान जे बानी कायदर मुहम्मद जिनाह जे बारे में हूअं त अके 4 किताब लिखिया विया आहिनि, सिंधी, इंग्लिश तोड़े उर्दू में। इंग्लिश में स्टैनली वॉलपॉट जो किताब हिकु तमामु वॾी अहमियत रखे थो। उर्दू में केतिरा किताब लिखिया विया आहिनि, पर सिंधी में उन खोट खे मुकमिल कंदे मोहतरम अयाज़ अली, हिकु नौजवान लेखक, मुहक़िक़ ऐं सियासी तजिया निगार, हिकु तहक़ीक़ी मक़ालो जिनाह जी ज़िंदगी ते लिखियो आहे। उन किताब जो नालो आहे जिनाह जे बारे में, अबाउट द जिनाह। मोहतरम अयाज़ अली जी तहक़ीक़ ऐं खोजना जो मोहर पाकिस्तान जी तारीख़ ऐं सियासत रहिया आहिनि, छो जो पाण ग्रेजुएशन ऐं मास्टर्स यूनिवर्सिटी मां कयाऊं, जेका पॉलिटिकल साइंस में आहे। मोहतरम अयाज़ अली हिन खां अॻु बि पाकिस्तान जी तारीख़ ते हिकु तहक़ीक़ी, तइलीमी ऐं पुरमग़ज़ मक़ाले पाकिस्तान जो बुनियाद, ॿ क़ौमी नज़रियो या सूबाई ख़ुदमुख़्तियारी जा लेखक आहिनि। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जिनाह जे बारे में। किताब अयाज़ अली जो जिनाह जी ज़िंदगी ते हिकु तहक़ीक़ी ऐं पुरमग़ज़ मक़ालो आहे, जेको 440 पेजनि ते मुश्तमिल आहे। हिन किताब जी क़ीमत ₹550 आहे ऐं हिन किताब जो ही पहिरियों ई छापो आहे, जेको रोशनी पब्लिशर वारनि 2017 ईस्वी में छपायो। हिन में जिनाह जे बारे में केतिरा ई तज़ाद, केतिरियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। ज़ाहिर आहे त हीअ किताब जिनाह जी ज़िंदगी ते लिखियल आहे, त उन करे हिन किताब में जिनाह सां सिधी तौरु अणसिधे तरीक़े सां लाॻापियल जेके बि शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र कयो वियो आहे। हिन किताब जी तमहीद जिनाह बाबति नंढी खंड में रहंदड़ अछूतनि जे हिकु अज़ीम अॻवान डॉक्टर B.R. अम्बेडकर ऐं जिनाह जे सिवानह निगार स्टैनली वॉलपॉट जे क़ीमती रायनि खे कोट करे कई वई आहे। हिन किताब जो मुहाग जेको आहे, उहो लेखक पारां जे उनवान सां लिखियो वियो आहे। उन खां पोइ कलम ताज़ो, उहो बि लेखक जो लिखियल आहे। ॿई लेखक जा लिखियल आहिनि। लेखक पारां जे उनवान सां उन में लेखक लिखे थो त हिन किताब लिखण जी ज़रूरत दरअसल उन करे पई जो जिनाह ते अंग्रेज़ी तौरु उर्दू में अके 4 किताब लिखिया विया आहिनि, पर बदकिस्मती सां पाकिस्तान जे बानी मुहम्मद अली जिनाह ते सिंधी में को बि अहिड़ो किताब न आहे लिखियल, जेको जिनाह जे नंढपुर खां वेंदे वकालत ऐं सियासी ज़िंदगी जी शुरूआति ऐं उन खां पोइ हिंदुस्तान जे विरहाङे ऐं जिनाह जी वफ़ात ताईं जो पूरो अहवालु ॾिनल हुजे। बकौल लेखक असां सिंधी ॿोली में गांधी जे फ़िक्र ते त काफ़ी मवाद ऐं किताब दस्तियाब आहिनि, पर अचरज जहिड़ी ॻाल्हि उहा आहे त नंढी खंड जी सियासत में मरकज़ी किरदारु अदा कंदड़ सिंध जा जिनाह, जेको हक़ीक़ी माना में नंढी खंड जो हिकु वॾो आला पाए जो अॻवान हो, जेको पंहिंजी सोच, सियासत ऐं हिकमत अमली वारे फ़न जे लिहाज़ खां नेहरू, गांधी ऐं पटेल जहिड़नि मिड़नी अॻवाननि खां बिना मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद हैसियत रखंदड़ हो। उनजी ज़िंदगी ऐं सियासी किरदार जे हवाले सां को तहक़ीक़ी किताब त ठहियो, पर थलो तर्जुमो बि कोन्हे लिखियल, जंहिं सबबि जिनाह जी सियासत ऐं शख़्सियत जी सम्झ जे हवाले सां सिंधी ॿोली में घुरबल मवाद जी मुस्तक़बिल खोट ई रही थे। दरअसल उन खोट वारे ॻाल्हि मूंखे इहो तहफ़ुक़ ॾिनो त मां जिनाह जी ज़िंदगी ऐं सियासी किरदार जे हवाले सां सिंधी में हिकु तहक़ीक़ी बायोग्राफिकल मक़ालो लिखां। इहो ई सबबु आहे जो मां पाकिस्तान बाबति पंहिंजी तहक़ीक़ी मक़ालो लिखण खां पोइ तुर्त ई जिनाह ते तहक़ीक़ी मक़ालो लिखण में मसरूफ़ थी वियुसि ऐं लॻभॻि 2-3 सालनि जे लगातार महिनत ऐं मुताले खां पोइ जिनाह ते हीउ मक़ालो तयारु करे वरितो। बहरहाल 15 बाबनि ते मुश्तमिल हिन किताब में जिनाह जे ॼमण, नंढपण खां वेंदे जिनाह जी तालीम, वकालत, सियासी ज़िंदगी खां हिंदुस्तान जे विरहाङे ऐं वफ़ात ताईं जो सॼो सरपिस्तो पूरो अहवालु ॾिनल आहे। हिन किताब में लेखक जिनाह जी ज़ाती ज़िंदगी सां गॾोगॾु सियासी ज़िंदगी जो पूरो अहवालु ॾिनो आहे।
हिन किताब जी इब्तिदा में जिनाह जे ॼमण वारी हंधि तारीख़ बाबति लेखक बहस कंदे ॿुधाए थो त क़ाइद मोहम्मद अली जिनाह 25 दिसंबर 1876 ईस्वी ते ठके ज़िले मशहूर सियाहती माॻ झिरकनि में पैदा थियो। असांजी अवाइली दर्सी किताबनि में उन ॻाल्हि जो ज़िक्र मिले थो, पर हींअर जीअं त पाकिस्तान ते पंजाबी मुहाजिर स्टेटस को हावी आहे, तंहिं करे इहो नथो चाहे त उहो क्रेडिट सिंधियुनि ॾांहुं वञे त पाकिस्तान जो बानी क़ाइद मोहम्मद अली जिनाह अंदरून सिंधी हिकु ॻोठ में ॼाओ। हूअं कराची बि सिंध जो ई शहरु आहे ऐं गादी जो हंधि पुन, पर जेका सही ऐं मुस्तनद ॻाल्हि आहे त जिनाह साहिब झिरकनि में ॼावा। जिनाह जी ॼमी जी तारीख़ ते बि अके 4 लेखकनि राया ॾिना आहिनि ऐं इख़्तिलाफ़ रखिया आहिनि, जिन में जिनाह जो मशहूरु सवाल निगार स्टैनली वालपट बि आहे, जेको चए थो जिनाह जी ॼमी जी तारीख़ 25 दिसंबर 1876 आहे, जेतोणीकि जिनाह साहिब पाण बि उहा ई केतिरनि ई दस्तावेज़नि में लिखी आहे ऐं हाणे सरकारी तौर ते बि जिनाह जी ॼमी तारीख़ उहा 25 दिसंबर 1876 ई लिखी ऐं पढ़ी वञे थी, पर उन में कुझु शक ऐं शुबा आहिनि, छाकाणि जिनाह साहिब जंहिं पहिरें स्कूल में दाख़िलु थियो सिंध मदरसतुल इस्लाम कराची, उते सरकारी रिकॉर्ड में जिनाह जी ॼमी जी तारीख़ 20 अक्टूबर 1875 ईस्वी लिखियलु आहे। बहरहाल जिनाह जी मुकमिल ज़िंदगी ते लिखियल ही ज़ख़ीम किताब पंहिंजे पर में तमामु अहम माना रखे थो। हिन में जिनाह जी ज़ाती ज़िंदगी तौरु सियासी ज़िंदगी ते इंतिहाई तफ़सील सां अहवालु ॾिनल आहे। जीअं हिन किताब जो लेखक हिकु वॾो मुहक़िक़ ऐं तारीख़ जो शागिर्दु आहे, उन करे हिन किताब जी क़दुरु क़ीमत इंतिहाई दर्जे ते पहुचे थी। उहो इन करे बि जो लेखक हिन किताब खे लिखण लाइ सिंधी, उर्दू तोड़े अंग्रेज़ी जे अके 4 किताबनि खे अभ्यास हेठि आंदो आहे। हिन किताब जो बाब पहिरियों जिनाह जे नंढपण, तालीम ऐं लंडन में वञण ते आहे। बाब ॿियो हिंदुस्तान ॾांहुं वापसी ते आहे ऐं हर बाब सां गॾु हवाला ऐं सम्झाणियूं ॾिनियूं वियूं आहिनि। जिनाह जी कांग्रेस में शमूलियत, लखनऊ मुआहदो बाब 3 आहे। बाब 4 जिनाह ऐं गांधी हिक ॿिए जे उबतड़। बाब 5 रोल टैक्ट, जिनाह ऐं गांधी जी सियासत में पेर जमाइण। बाब 6 ख़िलाफ़ती तहरीक ऐं जिनाह जी कांग्रेस मां निकाली। बाब 7 जिनाह जी ज़ाती ज़िंदगी, लाचार ऐं हिंदुस्तान जी सियासत, हवाला ऐं सम्झाणियूं। बाब 8 नेहरू रिपोर्ट, जिनाह जा तहफ़ुज़ात ऐं रती जो लाॾाणो, जिनाह जी घरवारी जो। हर बाब सां गॾु हवाला ऐं सम्झाणियूं ॾिनल आहिनि। बाब 15 आहे जिनाह पाकिस्तान खां पोइ जिनाह जी कहिड़ी हालत थी, जिनाह सां कहिड़ो वर्ताव रखियो वियो, जिनाह सां छा छा कयो वियो, उन जे बारे में तफ़सील सां हिन बाब 15 में लिखियलु आहे। उन खां पोइ बिब्लियोग्राफी बि ॾिनल आहे, जेका किताब जे आख़िर में आहे। बिब्लियोग्राफी खां पोइ इंडेक्स ॾिनी वई आहे।